अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, बल्दियाती इदारनि जी ज़िम्मेदारी आवाम खे रोशनी मुहैया करणु, सफ़ाई, घिटियूं, नालियूं, रोड रस्तनि खे साफ़ रखणु हुजे थी, पर केतिरनि ई सालनि खां इलेक्शन न थियण, इदारनि में चेक एंड बैलेंस न हुजण करे सिंध जा नंढा तोड़े वॾा शहर गंदगी जे वर चढ़ियल आहिनि ऐं बुनियादी सहूलियतनि खां पिणु वांझियल आहिनि ऐं इन्हनि इदारनि में वरी करप्शन जा वॾा इशूज़ बि मीडिया जे ज़रिए रिपोर्ट थींदा रहनि था। अॼु के प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां स्टूडियो में मेहमान आहिनि PTI जा MP खुर्रमशेर ज़मान साहब, बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में। असांजा ॿिया मेहमान आहिनि पीपल्स पार्टी जा MP नासिर शाह साहब, वरी महिरबानी वरी नासिर साहब पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त म्यूनिसिपल इदारा गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां इलेक्शन न थियण करे ज़वाल जो शिकार आहिनि, पर हिकिड़ी हर महीने हिकिड़ी बजट बि मिले थी, पर उनजे बावजूदि इदारा ज़वाल जी तरफ़ वञनि पिया, इन जो छा सबबु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेको असल सबबु आहे उहो इहो ई आहे त बल्दियाती जेके इलेक्शन्स आहिनि उहे न थियल ऐं उतां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे उते कोन्हनि जेके माण्हुनि खे जवाबु ॾेई हुजनि। जेका बि ब्यूरोक्रेसी या ऑफिसर आहिनि, पोइ हाणे TMA जा आहिनि या डिस्ट्रिक्ट काउंसिल्स जा आहिनि या जेको बि तव्हां नालो ॾियो हुनखे, हाणे म्यूनिसिपल थियूं आहिनि कमेटियूं या टाउन कमेटियूं थियूं आहिनि, त उहे डायरेक्ट माण्हुनि खे जवाबु ॾे न हूंदा आहिनि, छो त जेको चूंडियल माण्हू आहे उनखे वोट लाइ वञिणो आहे, उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे ऐं उन में घणी शिरकत बि हूंदी आहे। हिकिड़ी का बि काउंसिल आहे त उन में मेंबरशिप जेका आहे उहा यूनियन हुजे या जेका बि उनजो जोड़जक हुजे, उन में घणा ई माण्हू शामिलु हूंदा आहिनि, के गॾु हूंदा आहिनि, के मुख़ालिफ़ हूंदा आहिनि, त इन करे हिकु त उन ते करप्शन ते बि पॉइंट आउट थींदी आहे, का बि ॻाल्हि कई वञे ऐं माण्हुनि खे डिलीवर बि कयो वेंदो आहे। पर नासिर साहब, इंतज़ाम इदारनि में चेक एंड बैलेंस त हुअणु घुरिजे न, त छा थिए पियो? उहो कुझु इन ते माण्हुनि ते इंक्वायरियूं बि थियूं आहिनि, तव्हांजे मीडिया ते बि थियल आहे, हुन ते इंक्वायरी बि हले थी, हुनखे सख़्तु सज़ाऊं बि मिलियूं आहिनि ऐं के अहिड़ा आहिनि बिल्कुलु उन्हनि खे पोस्टिंगियूं न मिलियूं आहिनि, पोस्टिंग ते वेठा ई कोन्हनि, जेके माण्हुनि जे लाइ ते साबित थिया आहिनि करप्शन जा केसिस, उन खे कंहिंखे बि पोस्टिंग न मिली आहे। कुझु बाक़ी जेको हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे, हिकिड़ो हले थो पियो, जंहिंमें बि उन जे पर सिंध जे हर शहर में इन तरह जूं ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं, को अहिड़ो शहर कोन्हे जिथां इहा ख़बर रिपोर्ट न थी। इन में घणे तरीक़े ते जेको आहे पॉइंट आउट थियनि थियूं पई, पर घणियूं अहिड़ा एरिया बि आहिनि, सभु हुन में शामिलु न आहिनि शहर, कुझु अहिड़ा बि इलाइक़ा आहिनि जिते इहे शिकायतूं घटि आहिनि या आहिनि। ॻणाए सघो था अहिड़ा इलाइक़ा जिते न हुजनि, घटि हुजनि? जी बिल्कुलु, इलाही काफ़ी TMAs अहिड़ा आहिनि, जेके म्यूनिसिपल इदारा अहिड़ा आहिनि जिते इहे शिकायतूं आहिनि, उहे जेके आहिनि घटि आहिनि ऐं ज़ाहिर आहे मां त उहा ॻाल्हि कंदुमि जेका असांजे साम्हूं हूंदी। शिकायत इन जी ज़रूरु आहे त उन्हनि वटि फंड्स कोन्हनि, पघारां माण्हुनि खे पूरियूं नथियूं थियनि, उन जी बि वजह इहा आहे त तमामु घणी जेका आहे माण्हुनि खे उते रखियो वियो आहे ऐं हिकिड़ी जेका लिमिट हूंदी आहे उन्हनि इदारनि जी, उन खां एक्सेस थी विया आहिनि ऐं उन्हनि जा फंड्स जेके आहिनि उहे वधिया कोन्हनि। जेके ॿियो असल मसइलो जेके इहे इदारा आहिनि, इन्हनि जो इहो हूंदो आहे त इहे पंहिंजी जेका उन्हनि जी आमदनी आहे या जेको बि उन्हनि जी इनकम आहे, उन जा रिसोर्सिस वधाईंदा आहिनि ऐं उन्हनि जा रिसोर्सिस ईअं वधंदा आहिनि त उन्हनि खे टैक्सेशन करणी पवंदी आहे। पर जेके हालात आहिनि, जेको अॻे ई माण्हुनि खे एॾी महांगाई जो मुंहुं ॾियनि था पिया, त उन्हनि खे इहा टैक्सेशन जेका आहे उहा वधीक माण्हुनि जे मथां टैक्स विझंदा या कुझु ॿिया उन सर्विस डिलीवरी सर्विस चार्जिस का रखता, उहो बि माण्हू नथा ॾियनि। नासिर साहब, पोइ बि टैक्सेशन वसूल थिए थी हर महीने, हिकिड़ो माक़ूल तक़रीबन 1.5 करोड़ खां वधीक बजट हिकिड़ो हर टीम ताईं पहुचे थो, पर छा उहो सही इस्तेमालु थी थो सघे? हिन ते पाण पोइ ॻाल्हायूं था। खुर्रम साहब का हिन ते मौके वटि। खुर्रम साहब, आप क्या कहेंगे? बल्दियाती इदारों में काफ़ी सालों से जो है वो इलेक्शन नहीं हुई है, जो इदारे हैं वो जवाल की तरफ जा रहे हैं, हम देख रहे हैं। देखें, जवाल की तरफ तो इदारे जाएंगे। नासिर भाई ने बिल्कुल ठीक कहा कि सबसे मेन रीज़न जो है वो बल्दियात के इलेक्शंस का है। अगर बल्दियात के इलेक्शंस आ जाते हैं तो मैं समझता हूँ कि बहुत बेहतरी आ सकती है, लेकिन उसके बावजूद मैं सभी ने आपको बताऊँ कि जो डिपार्टमेंट्स इस वक्त भी मौजूदा डिपार्टमेंट्स हैं, जाहिर है उनको भी गवर्नमेंट सैलरीज़ दे रही है और उनको भी गवर्नमेंट ने तमाम सिस्टम जो है वो मुहैया किया हुआ है, लेकिन कुछ काम हो नहीं रहे हैं, कुछ ऐसा नज़र नहीं आ रहा है कि कोई सिस्टम मूव हो रहा है और ऐसा लगता है कि हर डिपार्टमेंट जो है ना उसके अंदर करप्शन हो रही है। अच्छा देखिए, अमूनन होता ये है कि ये कहा जाता है कि फ़लाँ गवर्नमेंट है, जैसे कि पाकिस्तान पीपल्स पार्टी की गवर्नमेंट है, वो करप्शन कर रही है और हालात ख़राब हो रहे हैं, लोगों को बेसिक फैसिलिटीज़ जो वो नहीं मिल रही हैं। लेकिन आप यकीन करें कि ये तासुर जो है ना ये मेरा भी था। अब 1 साल के बाद जो मैंने महसूस किया है, मुझे ये नहीं नज़र आता है कि इस गवर्नमेंट का कोई मिनिस्टर है, जो MPs हैं, कि वो करप्शन जो है इन डिपार्टमेंट्स में कर रहे हैं। ये हकीकत नहीं है।
इनकी नाअहली वो ये है कि जो डिपार्टमेंट्स इनके अंडर काम कर रहे हैं ये उनको देख नहीं रहे हैं, और जो नीचे के डिपार्टमेंट्स हैं मैं समझता हूँ ज़्यादातर सारी करप्शन जो है ना वहीं पे हो रही है। अब मैं आपको एक छोटा सा एग्जांपल दे देता हूँ कि जो बेरी कॉन्स्टिट्यूंसी है उसमें बिलावल हाउस आता है। बिलावल हाउस के इर्द गिर्द के जो अपार्टमेंट्स हैं वो मुझे काफ़ी दिन से कंप्लेंट्स कर रहे थे कि हमारे घर के सामने पूरे क्लिफ्टन का कचरा फेंक दिया जाता है और उसको आग लगा दी जाती है। और वहाँ पे इत्तेफाक से मैं जो हूँ परसों वहाँ पे सुबह चले गया। जब वहाँ पे गया तो वहाँ पे डीएमसी सदर टाउन की गाड़ी जो है वहाँ बेशुमार ढेरों टनों के हिसाब से कचरा पड़ा हुआ है, गाड़ी आ रही है कचरा वहाँ पे उतार रही है और उसको आग लगा रही है। तो उनसे मैंने पूछा कि आप यहाँ पे क्यों ये फेंक रहे हैं, तो बोला हमारे चीफ ने बोला है कि कचरा यहाँ पे फेंक के आग लगा दिया करो। उसकी मैंने वीडियो भी बनाई है, उसकी मैंने तस्वीर भी ली है, वो मुलाजिम है सदर टाउन का। उसके बाद जब मैंने एडमिनिस्ट्रेटर को कॉल की है और उनसे मैंने कहा है कि जनाब देखें ये पूरे एरिया के अंदर कचरा फेंका जा रहा है, ये एक पोश लोकेलिटी भी है और यहाँ पे बिलावल हाउस भी है, आपके एक्स प्रेसिडेंट भी यहाँ पे रहते हैं और यहीं पे आप फेंक के जो ना आग लगा देते हैं, तो लिहाजा मैं समझता हूँ कि आपके डिपार्टमेंट में कहीं फ्यूल की चोरी की जा रही है। तो आप मुझे फ्यूल की कंजम्पशन का ज़रा हिसाब तो बताएं कि कितनी गाड़ियाँ आपकी और कितना फ्यूल यूज़ होता है। तो वो मुझे जवाब में साहब कहते हैं कि मैं पाबंद नहीं हूँ आपको हिसाब देने का, मैं पाबंद नहीं हूँ आपसे बात करने का, लिहाजा आप आइंदा मुझे फ़ोन नहीं कीजिएगा। तो देखें ये तो हाल है कि जो डिपार्टमेंट के जो पब्लिक सर्वेंट्स हैं वो अवामी नुमाइंदों को इस तरीके से जवाब देते हैं कि आप आइंदा मुझे फ़ोन भी नहीं कीजिएगा, मैं आपको जवाब देने का पाबंद भी नहीं हूँ। तो मैं 2 दिन से शर्जील साहब को फ़ोन कर रहा हूँ कि वो मेहरबानी फरमा के अल्लाह करे कि आपके चैनल के थ्रू मेरी आवाज़ सुन लें और वो मेहरबानी करके कॉल कर लें, उनको मैं बताऊं कि देखें आपके चेयरमैन के घर के सामने जो है ये सब कुछ हो रहा है, आप ठट्टा को सखर को पूरी जगह को छोड़ दें और ये मामला आते हैं। और जब मैंने आपके डिपार्टमेंट के शख्स को कॉल किया तो वो मुझे ये जवाब दे रहे हैं। तो देखें हम तो काम करना चाहते हैं, मेहनत करना चाहते हैं, अल्लाह ताला ने हमें इज़्ज़त दी है, लोगों ने खड़े होकर हमें वोट दिया है, हम पे भरोसा किया है और पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ मिल के काम करना चाहते हैं, हम इन पे तनकीद नहीं करना चाहते हैं। अगर कभी तनकीद कर भी देते हैं तो हमारा मकसद ये है कि आप हमारी हेल्प करें, आप हमें सपोर्ट करें ताकि हम आपके लिए आसानी करें। अगर हम काम करेंगे तो मैं समझता हूँ कि अगर मैं काम कर रहा हूँ तो एक तरीके से पाकिस्तान पीपल्स पार्टी का भी नाम रोशन होगा, उनको जगहें अच्छी मिलेंगी, चीज़ें मेंटेन नज़र आएंगी। हर एक को तो नहीं पता होगी कि खुर्रम शेर ज़मान ने जाके काम करा है, नज़र तो यही आएगा कि पाकिस्तान पीपल्स पार्टी की गवर्नमेंट है और काम अच्छा हो रहा है, काम बेहतर हो रहा है। तो अगर ये पॉलिटिकल विक्टिमाइजेशन अगर ख़त्म कर दी जाए, अगर मिलजुल के काम करें तो बहुत बेहतरी की तरफ जाएंगी। अच्छा, इसमें ज़रूरी नहीं है कि हम पाकिस्तान पीपल्स पार्टी की गवर्नमेंट ज्वाइन करें, हम उनके साथ उनकी गवर्नमेंट का हिस्सा बन जाएं। हम तो आपसे कुछ भी नहीं मांग रहे, ना हम आपसे कोई मिनिस्ट्री मांग रहे, ना हम आपसे कह रहे हैं आपकी गवर्नमेंट ज्वाइन करें। हम तो कहते हैं कि आपकी गवर्नमेंट है, आप कम से कम आपके अंडर जो जितने लोग आते हैं उनको ये तो बताएं कि उन्होंने हमें हमारी बात सुननी है, हमारी बात पे अमल करना है। हाँ, हम उनसे रिश्वत मांगें, हम उनसे पैसा मांगें, हम करप्शन करें, तो फिर आप चीज़ों को बताएं। अगर आवाम की बेहतरी के लिए हम काम करना चाहते हैं तो मैं एक्सपेक्ट करूंगा कि पाकिस्तान पीपल्स पार्टी की गवर्नमेंट जो है वो हमें सपोर्ट करे और लोगों को इसमें जो है ना एक कुछ रिलीफ मिलेगा। नासिर साहब, तव्हां खां हिते मां पुछणु चाहींदमि, इन्हनि इदारनि खे सरकार बजट भी ॾिए थी, कुझु टैक्स जी मद में बजट कलेक्ट कनि था पैसो, छा इहो पैसो सही यूटिलाइज़ थिए थो, जेतिरो मिले थो, छा उहो वाक़ई सही जॻह ते इस्तेमालु थिए थो? ॾिसो, काफ़ी जेके आहिनि ईअं त बिल्कुलु न आहे त कुझु बि नथो थिए। जे कुझु बि कमु न कनि त तव्हां ॾिसो त हिते शहर सफ़ा जेके आहिनि उहे ढेर थी वञनि कंदे। ढेर त लॻा पिया नासिर साहब, मूंखे ॿुधायो त सही किथे सफ़ाई आहे, किथे सफ़ाई आहे? ॾिसो, ईअं सफ़ा बि न आहे त को कमु नथो थिए पियो, इलाही जाइनि ते कमु थिए थो पियो। जे इहे ई माण्हू जंहिं ॾींहुं को हड़ताल कंदा आहिनि, जंहिं ॾींहुं का बि अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, तव्हां ॾिसंदा इहे जॾहिं ख़ाकरू कंहिं बि इदारे जा छॾे ॾियनि कमु छॾनि त कहिड़ो गंद थी वेंदा हिकिड़े ॾींहं में। जे इहे कमु न कंदो हुजनि पंहिंजो, इहा तव्हांजी ॻाल्हि मां डिनाए नथो कयां त प्रॉपर कमु जेको आहे उहो मुकमल सभु सही तरीक़े सां थिए थो। ज़ाहिर आहे काथे इहो प्रॉब्लम आहे, पर जेको तव्हां इहो चओ था पिया त कुझु बि नथो थिए, त ईअं न आहे। कमु बाक़ाइदी सां कनि था पिया, पर अञा उन में बहितरी अचणु खपे। असांजो खुर्रम शेर ज़मान साहिबु चूंडियल नुमाइंदो आहे, इन लाइ वॾी इज़त आहे। ऐं जंहिं ऑफिसर हिन खे अहिड़े नमूने जो जवाबु ॾिनो आहे या हिन खे सही नमूने सां न कयो आहे, रिस्पेक्ट न ॾिनी आहे, डील न कयो आहे, छो त हे हिकिड़े कम जे लाइ वियो, जेको आम माण्हुनि जो कमु आहे, को ज़ाती कम जे लाइ कोन वियो, त उन ते ज़रूरु एक्शन थियणु खपे।
असां बि मोहतरम जेके वज़ीर आहिनि असांजा बल्दियात जा शर्जील इनाम मेमण साहब उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं ऐं मां सेक्रेटरी साहब सां बि ॻाल्हाईंदुमि त छो त हे कम जे लाइ वियो ऐं माण्हुनि जे कम जे लाइ वियो ऐं जे उते डील उनखे सही न कयो आहे तरीक़े सां त उन ते एक्शन थियणु खपे। पर नासिर साहब ॾिसण में त ईअं ई थो अचे शहर हुजनि या ॻोठ सिंध जो हर शहर गंदगी जे वर चढ़ियल आहे, तरक़ियाती कम रोलड़े जो शिकार आहिनि, किथे शुरू थिया आहिनि त अधु में बीठल आहिनि, छा ईअं न आहे? जी बिल्कुलु आहे ऐं इलाही जाथे तरक़ियाती कम जेके अध में आहिनि उन्हनि जो इहो प्रॉब्लम इहो आहे त असांखे फंड्स नथा मिलनि। हाणे बि तव्हां ॾिसो त मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब जॾहिं इस्लामाबाद विया त इहा ई ॻाल्हि असांजा फाइनेंस जा एडवाइज़र बि गॾु हुया, CM साहब बि हुया, इहा ई ॻाल्हि हुन रखी वई त असांखे फंड्स जेके आहिनि वफ़ाक़ में जेके मिलणा आहिनि उहे नथा मिलनि ऐं असांजा जेके कम आहिनि जेके असांजी स्कीम्स आहिनि डेवलपमेंट जूं स्कीमूं आहिनि उहे पोइ रुकिजी थियूं वञनि। जॾहिं उन्हनि खे फंड न मिलंदा त अध में कमु रुकियो पियो आहे, उहो पंहिंजी जाइ ते इहो हिकिड़ो प्रॉब्लम आहे। इंशाल्लाह अॻे दफ़े जेको चयो अथऊं त हाणे तव्हांखे प्रॉब्लम न थींदा, फंड्स रिलीज़ थी वेंदा, छो त हाणे त उहे ई मई अची वियो आहे, जून में असांजो नओं बजट ईंदो ऐं कमु जेको आहे उहे बि रिलीज़िस जेके आहिनि मई जी हिकिड़ी तारीख़ ताईं हूंदियूं आहिनि, उन खां पोइ बंदि कयूं वेंदियूं। त नेक्स्ट ईयर में असां इहो पुरुमीद आहियूं ऐं असां यकीन सां चऊं था त तमामु घणी सुठी डिलीवरी बि ॾींदासीं, माण्हुनि खे जेका ख़िदमात जेके कम रुकियल आहिनि उहे सभु थी वेंदा। पर इन जो जेको असल लिंकेज आहे ऐं जेको उहो इहो ई आहे त असांखे जॾहिं वफ़ाक़ में जेके आहिनि फंड मिलंदा त नासिर ज़रूरी साहब, हर टीम खे तक़रीबन 1.5 करोड़ खां वधीक मिले थो पघारनि या ॿियनि डेवलपमेंट जी मद में, पर उन जे बावजूदि मुलाज़िम एहतजाज कंदे ई नज़र अचनि था त उन्हनि खे पघारूं नथियूं मिलनि, ये पघारनि जा पैसा केॾां था वञनि? उन्हनि जी ॻाल्हि इहा आहे त पघारनि जा पैसा काॾे कोन था वञनि, पघारनि जा पैसा उन्हनि खे मिलंदा, पर उन माण्हू एक्सेस में अची विया आहिनि। ॿियो जेके पघारूं वधायूं वयूं आहिनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी पोएं जेके 5 साल हुया त तव्हां ॾिठो हूंदो त महांगाई खे मद्देनज़र रखंदे वफ़ाक़ बि ऐं सूबे बि हमेशह पघारूं जेके आहिनि माण्हुनि जूं वधायूं आहिनि, नंढनि मुलाज़िमनि जूं बि ऐं जेके बि हुन जा आहिनि गवर्नमेंट सर्वेंट उन्हनि जूं पघारूं हर बजट में वधंदियूं वयूं। ये जेका पोई गवर्नमेंट ये जेका मौजूदा गवर्नमेंट आहे उन तव्हां ॾिठो त वफ़ाक़ वारनि पहिरियों पघारूं न वधायूं, जॾहिं सिंध पंहिंजे बजट में पघारूं वधायूं ऐं हर जाइ ते क्रिटिसाइज़ थियो त वफ़ाक़ बि पोइ आम माण्हुनि जूं ग़रीब माण्हुनि जूं पघारूं वधायूं। माण्हू एक्सेस में पघारूं आहिनि उहे त वक़्त ते मिलण घुर्जनि, 8-8 9 महीना गुज़री था वञनि, ईदनि ते मुलाज़िमनि खे पघारूं नथियूं मिलनि। उन में हिकिड़ो इहो प्रॉब्लम जे तव्हां उनखे चेक कयो जेको फाइनेंस वारो इदारो आहे ऐं बल्दियाती जेके इदारा आहिनि, इलाही जायुनि ते असांखे मुकमल तौर ते इन्हनि खे पंहिंजा पैसा जेके आहिनि महीने सिर जेका हिननि जी उहा किस्त मिलंदी आहे या जेको हिननि खे ॾिनो वेंदो आहे नथा मिलनि, हमेशह कटौती थिए थी। कटौती जे लाइ असां पाण मां पंहिंजो तव्हांखे ज़िक्र कयां टीए में रोड़ी उनखे पंहिंजा फंड्स बि इलाही आहिनि, पर उन जो 30% 40% हर महीने उनखे घटि पैसा पिया मिलनि काफ़ी अरसे खां, पर उन जी ॻाल्हि इहा ई ॿुधाई वई त छो त वफ़ाक़ खां असांखे पैसा घटि था अचनि ऐं उन जो असरु ज़ाहिर आहे हेठि पवे थो पियो ऐं पोइ हेठि डिस्ट्रिक्ट ते ऐं जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि ते पए थो पियो। मंथली जेके पैसा अचनि था सिंध सरकार तरफ़ां उन्हनि जी डिस्ट्रीब्यूशन कीअं थी थिए? जेके डिस्ट्रीब्यूशन जेके मंथली अचनि था पिया त जॾहिं मथों कट अचे थो पियो त तव्हां जेका बि टीए में खणो, जेके बि डिस्ट्रिक्ट काउंसिल्स खणो, उन्हनि खे जे तव्हां उन्हनि जो पोयों रिकॉर्ड वठंदव तव्हां हे जेको पोयों साल गुज़रियो आहे त हर कंहिंखे 30% त कटौती आहे ई आहे, पर कई दफ़ा इहो बि आहे त 50% पैसा मिलिया आहिनि, पोइ वरी कोशिशि कंदा आहिनि त पूरा करे ॾियनि। इहो हिकिड़ो सॼो जेको पोयों अचे थो पियो जेको घोटालो अचे थो या जेका घटि फंड मिलिया आहिनि उन जो असरु इहो हले थो पियो। असां पूरी कोशिशि कई आहे त जेके बि एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि खे पघारूं वक़्तु सिर मिलनि। इन में 2-3 ॻाल्हियूं आहिनि जेका तव्हां पहिरियों डिस्कस करे चुका हो मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में, त माण्हू एक्सेस रखिजी विया आहिनि। उहे ईअं थिया त कुझु त गवर्नमेंट पाण रखिया, कुझु हेठियां ऑफिसर जेके आहिनि उहे एक्सेस में रखिया विया जिन जी इंक्वायरी हले थी पई, पर मसइलो इहो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह रोज़गार ॾियण जी ॻाल्हि कंदी आहे। असां वटि इन ते वॾो मीटिंग्स में इहा ॻाल्हि आई त इन्हनि सभिनि माण्हुनि खे कढी छॾियो, जेके हज़ारे माण्हू रखियल आहिनि 12,000 जी त लिस्ट बि ठही वई हूंदी, तव्हांजे प्रोग्राम में 2-3 दफ़ा डिस्कस थियो आहे, पर असां चाहियूं था त इहे बेरोज़गारी न अचे ऐं इहे माण्हुनि जो वरी ॾिसजे इन्हनि जो अहिड़ो सुटेबल को इन जो रिज़ल्ट कढिजे त इन्हनि माण्हुनि कंहिंजे दौर में रखिजे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे दौर में रखिया। मां उहो ई तव्हांखे ॻाल्हि कई, हिकिड़ो तरीक़ेकार निकितो
जंहिंमें माण्हुनि खे रखियो वियो हिकिड़ो पर उन सां गॾु कुझु जायुनि ते ईअं थियो त कुझु ऑफिसरनि गैर कानूनी तौर ते बि भर्तियूं कयूं उहो इहो साम्हूं असांखे ॾिसूं था पिया। हाणे जेके बि तव्हां हिकु हिकु यूनियन काउंसिल खणो हिकु TMA खणो हिकु डिस्ट्रिक्ट काउंसिल खणो जेके बि आहिनि थोरा थोरा बि रखंदा वेंदो त हज़ारनि जी तादाद थी वञे पई ऐं इहे न थियणु खपनि इहे मां उनखे कोई जस्टिफाई नथो कयां त ॾाढो कमु ग़लति सुठो कमु थियो जे ग़लति माण्हू खजी आहे या गैर कानूनी तौर ते भर्तियूं थियूं असां उनखे कंडेम कयूं था पर हिकिड़ो प्रोसीजर हले थो पियो। हाणे उन्हनि जेके फैमिलीज़ आहिनि उहे रोज़गार जेके माण्हू वीचारा उन्हनि जे घर में आहिनि त ग़रीब माण्हू न हा को वॾो माण्हू का नौकिरी ग़लति पगारूं खणंदो हुजे त उहे त उनखे बिल्कुलु अमल बि कढूं उहे हलनि पियूं उहे हले पियो इंक्वायरी 12,000 जे क़रीब उहे ऑर्डर आहिनि जेके छड़ो बल्दियाती हिन में आहिनि। ईअं तव्हांखे एजुकेशन जो हले पई हॉट डिबेट हले पई त उन में बि अहिड़ी क़िस्म जी थियूं उन्हनि ते इंक्वायरी हले पई ऐं ॾिसूं था पिया जेके बिल्कुलु डिज़र्व नथा कनि उन्हनि खे ज़ाहिर हटायो वेंदो त इहो जेको बर्डन आहे इन्हनि सभिनि इदारनि ते उहो घटि थी वेंदो। पर असांजी पॉलिसी इहा ई आहे त माण्हुनि खे बेरोज़गार न कयूं पीपल्स पार्टी हमेशा रोज़गार ॾिनो आहे। खुरम साहब ब्रेक का वक्त है ब्रेक के बाद इसका जवाब मैं ज़रूर आपसे चाहूँगी कि पीपल्स पार्टी की जो है ये बात है कि वो रोज़गार देना चाहती है लेकिन हज़ारों की तादाद में जो मुख्तलिफ इदारों में जाली भर्तियाँ हैं फिर उनकी शनाख्त भी हो रही है उनकी शनाख्त परेड भी हो रही है आखिर ये मामला फिर कहाँ जाएगा। इसी तरह अगर ज़्यादा भर्तियाँ होती हैं तो फिर इदारे काम नहीं कर पाते मुलाजमिन को तनख्वाहें नहीं मिल पाती। नाज़रीन प्रोग्राम में वक्त है ब्रेक जो वठूंदा ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। खुरम साहब ब्रेक पे जाने से पहले बात हो रही थी जाली भर्तियों के हवाले से पीपल्स पार्टी का विजन रहा है कि रोज़गार दिया जाए आवाम को। रोज़गार देने के बाद ये कहते हैं कि जाली भर्तियां हो गई ज़्यादा भर्तियां हो गई फिर उनकी शनाख्त परेड भी होती है। बिल्कुल ठीक फरमाया नासिर भाई ने कि पीपल्स पार्टी की रोज़गार देने की एक हमेशा कोशिश रही है लेकिन मैं समझता हूँ कि बहुत अफसोसनाक बात है कि इन्होंने जब भी रोज़गार दिया है वो लिमिट से उन्होंने क्रॉस कर दिया है। मतलब देखें कि दुनिया में सभी निज़ाम इस तरीके से नहीं चलता है। दुनिया में निज़ाम चलाने का तरीक़ाकार ये होता है कि अगर आपने एम्प्लॉयमेंट देनी होती है रोज़गार देना होता है तो उसके आपने ज़राए पैदा करने होते हैं आपने इंडस्ट्रीज़ लगानी होती है आपने फॉरेन इन्वेस्टमेंट्स लेकर आनी होती है। जिस जगह पे आपने जिस गांव में देहात में आपने अगर कोई आपने रोज़गार देना है तो वहाँ पे कोई सोर्स ऐसी पैदा करनी होती है। अच्छा पाकिस्तान पीपल्स पार्टी ने रोज़गार तो हमेशा दिया है लेकिन आप देखेंगे जिस इदारे के अंदर इन्होंने रोज़गार दिए हैं वो इदारे तबाह हो गए हैं। पिछले दिनों आखिर दिनों में जब असम्बली में इजलास चल रहा था तो इनकी पिछली गवर्नमेंट के अंदर जो इनके एक्स एजुकेशन मिनिस्टर थे उनके ऊपर एक ये बहस चल रही है कि 30,000 जो हैं उन्होंने नौकरियां दी हैं 30,000 नौकरियां जो कि कहते हैं कि जाली भर्तियां हैं। या देखें जब तक पाकिस्तान पीपल्स पार्टी मेरिट के ऊपर काम नहीं करेगी जब तक मामला जो है ना वो ठीक होने वाले नहीं हैं। अच्छा होता क्या है कि आप नौकरियां देते हैं वोट लेने के लिए। अब वोट तो उन्होंने पता नहीं आपको देना है या नहीं देना लेकिन उससे क्या होते हैं कि इदारे तबाह हो जाते हैं। अच्छा उसके अलावा ये बात भी इनके बिल्कुल ठीक है कि सारी गलतियां पाकिस्तान पीपल्स पार्टी की नहीं है। जो नीचे ऑफिशियल्स होते हैं वो भी इस तरह का काम करते हैं तो आपका चेक एंड बैलेंस इसका मतलब बिल्कुल भी ठीक नहीं है। काम आप लोग बहुत कुछ कर सकते हैं बहुत लोगों को फैसिलिटीज़ दे सकते हैं बहुत बेहतरियाँ लेकर आ सकते हैं लेकिन जब तक आप अपना सिस्टम ठीक नहीं करेंगे जब तक बेहतरी नहीं आने वाली। कितने इदारे इस तरह तबाह हो गए नौकरियाँ आप दे देते हैं लोग खुश हो जाते हैं उसके बाद वो लोग जो है धक्के खाते रहते हैं तनख्वाहों के लिए। अच्छा दूसरी चीज़ ये है कि वो नौकरियों पे आते भी नहीं हैं। अब अंदाज़न जहाँ तक मुझे याद पड़ता हो सकता है मैं गलत हूँ तकरीबन 5.5 लाख तक शायद सिंध के अंदर जो ना सरकारी मुलाजिम हैं उसमें से अंदाज़न 50% 2.5 लाख या 2,60,000 जो है सिर्फ जो है आपके एजुकेशन डिपार्टमेंट के हैं। और आप हाल देखें एजुकेशन डिपार्टमेंट का क्या है। अच्छा फिर इनका ये भी कहना है कि जो और इनकी पॉलिटिकल पार्टीज इनके साथ ये मर्ज करते हैं अपनी हुकूमत में लेकर आते हैं तो ज़ाहिर है कि फिर उनकी भी डिमांड्स होती हैं वो भी कहते हैं नौकरियां दें। मेरे पास सभी कितने लोग डेली बेसिस के ऊपर आते हैं कि हमें नौकरियां दें। मैं कहता हूँ मेरे पास तो कोई नौकरी नहीं है। वो कहते हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी वाले तो बांट रहे हैं। मैंने कहा भाई बांट रहे हैं तो अल्लाह मंजूर करे
वो रोज़गार दे रहे हैं। मैंने कहा हमारे पास तो ये हिम्मत भी नहीं है कि, मैंने कहा दोस्त हैं सारे, अच्छी इज़्ज़त देते हैं, उनको हम कॉल करेंगे तो शायद वो भी नौकरियां दे देंगे। लेकिन देखिए कल को हमने अल्लाह को भी जवाब देना है, हमने कल को अवाम को भी जवाब देना है, इस मुल्क को भी हम जवाब दें सबीन कि हम अपने मुल्क के साथ क्या कर रहे हैं। क्या हम सारी ज़िंदगियाँ नौकरियाँ दे दे के और वोट की लालच के अंदर हम इस तरह करते रहेंगे? हमने इदारों को बेहतर करना है, हमने मुल्क के अंदर इन्वेस्टमेंट्स लेकर आनी है, हमने यहाँ पे इंडस्ट्रीज़ लगानी है, उस तरीके से हमने लोगों को रोज़गार देना है। थरकोल का जैसे आपका प्रोजेक्ट है, उसमें कितनी नौकरियाँ जाएंगी? आप उस प्रोजेक्ट को जल्दी रेडी करें, उसके ऊपर आप मेहनत करें। वो अभी से करप्शन का शिकार हो गया है। मैं आपसे फिर कह रहा हूँ कि मेरी नज़र के अंदर पाकिस्तान पीपल्स पार्टी, मैं नहीं समझता हूँ, ज़ाती बात पे कहूँ कि शायद बहुत से लोगों को इख्तलाफ भी हो जाए कि ये इनके मिनिस्टर या एमपीज़ बैठ के कोई बहुत करप्शन कर रहे हैं। करप्शन करने का सारा इदारा जो है वो इनके नीचे जो सारा गवर्नमेंट ऑफिशियल्स बैठे हुए हैं। अच्छा, ये चेक एंड बैलेंस इनका होना चाहिए। अब मैं आपको एक बात मैं आपको बताऊं कि एक साल के अंदर मेरे पास बेशुमार ठेकेदार आए हैं कि आपको गवर्नमेंट से फंड्स मिलेंगे, आप हमें ठेका दें। अच्छा, जब मैं उनसे सिस्टम पूछता हूं तो सभी लोग बताते हैं कि 47.5% ठेकेदार कहते हैं मुझे नहीं मालूम सच है झूठ है। 47.5% वो कहते हैं कि हमें डिपार्टमेंट में कमीशन देना पड़ता है। बिल्कुल ये चीजें उनका रिपोर्ट कहना है कि 16% तो हम जब देते हैं, जब फाइनेंस डिपार्टमेंट से उस डिपार्टमेंट में हम पैसा ट्रांसफर करवाते हैं आपका काम कराने के लिए, बगैर टेंडर के। ठीक तो है, आप मुझे बताएं कि अगर फर्ज करें कि एक रोड है, वो 2 करोड़ रुपए का उसका पैसा उसके बाद सैंक्शन हुआ कि 2 करोड़ में रोड वो बनना है, उसमें से समझें कि 1 करोड़ रुपए तो खाली रिश्वत में चले जाएगा, तो रोड क्या बनेगा? दुनिया में जो रोड बनते हैं वो एक दफ़ा बनते हैं, 25 साल 30 साल 40 साल उनकी जो है उनकी लाइफ होती है कि 40 साल तक वो रोड रहेंगे। यहाँ पे रोड बनता है, हुकूमत तब्दील होती है, बारिश अगर उसके अंदर आगे तो ठीक है, बारिश नहीं है तो 3 साल 4 साल मत खुल जाएगा। फिर वही एमपी अगर वापस इलेक्ट होता है तो उसको वापस वो रोड बनाना है। खुदा के लिए जो काम कर रहे हैं वो एक दफ़ा काम करें, 2 दफ़ा काम ना करें, आपकी भी इज्जत रहे, लोगों की भी इज्जत रहे। अच्छा, आप तो नहीं कर रहे हैं, जो लोग करप्शन कर रहे हैं कम से कम खुदारा उनको तो पकड़ें, उनसे आप क्यों डरते हैं? उनकी वजह से आपका नाम बदनाम हो रहा है। तो जब तक ये चेक एंड बैलेंस नहीं रखेंगे ये चीज़ें चलती रहेंगी। जिस तरीके से स्टील मिल तबाह हुआ, जिस तरीके से रेलवे तबाह हुआ, और जिस तरीके से और बहुत से डिपार्टमेंट्स का हाल हुआ है, तमाम में मैं ये नहीं कहता हूँ कि पाकिस्तान पीपल्स पार्टी है, फेडरल गवर्नमेंट से भी बहुत सी चीज़ें रिलेटेड हैं। तो आपको इन चीज़ों की जिम्मेदारी रखनी पड़ेगी। लोगों ने आपको वोट दिया है, लोग आपसे बहुत तवक्कात रखते हैं, अगर आप डिलीवर नहीं करेंगे तो आगे आप किस मुंह से जाएंगे? नासिर साहब, तव्हां खां पुछणु चाहींदमि जाली भर्तियुनि जे हवाले सां त इंक्वायरी हले थी, कमेटियूं ठाही हुयूं आहिनि, छा ईअं कयो वेंदो त 3 साल 4 साल हिन मामले खे इंघायो वेंदो, उन खां पोइ जॾहिं इलेक्शन थियण वारी हूंदी उन्हनि सभिनी जाली भर्तियुनि खे कढियो वेंदो, उन खां पोइ वरी नयूं भर्तियूं करे ऐं पोइ वोट वरितो वेंदो? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी वोट जे लाइ नौकरी न ॾींदी आहे। पीपल्स पार्टी ग़रीब माण्हुनि जी जेको चुल्हो आहे उनखे ॿारण जे लाइ, उन्हनि जे ॿार जेके नौकरियूं ॾिनियूं वयूं हुयूं इलेक्शन खां थोरो अॻु में ॾिनियूं वयूं, जॾहिं इलेक्शन थियण वारी हुयूं उन खां थोरो अॻु में ॾिनियूं। इलेक्शन तव्हांजे थोरो पोइ ते वञो, जीअं 2008 में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई, उन खां पोइ केतिरियूं नौकरियूं उन ॾिनियूं, हज़ारनि जी लखनि जी तादाद में उन्हनि इदारनि में नौकरियूं ॾिनियूं वयूं। इहो न आहे त जॾहिं का इलेक्शन वेझो आई आहे त उन महिल ई नौकरियूं ॾिनियूं वयूं। जिन ॻाल्हियुनि ते अदा असांजे खुरम साहब जेका ॻाल्हि कई उहे कुझु ॻाल्हियूं बिल्कुलु सही आहिनि। हाणे एजुकेशन में जेके ग़लति भर्तियूं कयूं वयूं उन में उन्हनि ऑफिसरनि जो इन्वॉल्वमेंट निकिती आहे, उन ते इंक्वायरी हले थी, कोर्ट में केस हले थो पियो, उन में पीर मज़र साहब जो एतिरो हथु कोन्हे जेको हरू भरू उन्हनि खे हाईलाइट कयो थो वञे पियो, उन में उहे ऑफिसर प्रूव थिया आहिनि त जिन ऑफिसरनि जे मथां इहे सॼियूं ॻाल्हियूं साबित थियूं आहिनि। बलदियाती जेको निज़ाम आहे जेके उन में ॿुधो, जेके उन में असां हिकिड़ी कोशिशि ज़रूरु थींदी जेके गैर कानूनी तौर ते भर्ती थिया आहिनि ऐं उहे माण्हू, हाणे जीअं खाकरूब जी नौकिरी आहे, हाणे खाकरूब जी नौकिरी ते कई पढ़िया लिखिया छोकिरा या अहिड़े क़िस्म जा रखी छॾिया अथऊं जेके कम बि नथा कनि, ज़ाहिरा कमु न कंदा, ऐं उहे माण्हुनि जी सफ़ाई बि नथी थिए, उहे इदारे खे नुक़सान थो थिए। पहिरें फ़ुर्सत में उन खे त उन्हनि जूं लिस्टियूं ठही वयूं आहिनि, उन्हनि खे त कढियो थो वञे पियो। ईअं ई पोइ अॻिते हली जेके ॿिया बि इन में गैर कानूनी तौर ते थियल आहिनि उन में इंक्लूड कया अथऊं, उन्हनि खे बि कढियो वेंदो। ईअं ई तालीम खाते वारा जेके आहिनि, ॾिसो हिन महिल ताईं उन्हनि खे पघारूं न ॾिनियूं वयूं आहिनि। इन करे त जीअं पॉइंट आउट थिया त इहे ग़लति भर्तियूं आहिनि, सॼियूं ॻाल्हियूं आहिनि, त उन में हाणे उन में जेके वीचारा सही भर्ती थियल आहिनि
उहे बि लोड़नि था पिया, उन घणनि उन्हनि जी पघार बि रुकियल आहिनि, पर उहो जल्दी मामिलो जेको आहे सॉर्ट आउट थी वेंदो। ऐं असां वोट जे लाइ कॾहिं बि इहे माण्हू खे नौकरियूं न ॾींदी आहे पीपुल्स पार्टी, हमेशह ग़रीब माण्हुनि जे करे ॾींदी आहे। ऐं मूंखे मां हिकिड़ो ॿियो अर्ज़ु कयां, इदारा असांजे लाइ ॾाढा क़ीमती आहिनि। जीअं साईं कुझु इदारनि जी पॉइंट आउट कयो, उहो असांजो असासो आहिनि, असांजे मुल्क जी हिकिड़ी मईशत उन काफ़ी उन्हनि जे मथां डिपेंड करे थी पई। पर मां हिकिड़ो ज़रूरु वाज़े वसूख़ सां चवां थो पियो त को बि इदारो छड़ो इन करे न ख़तमु थियो आहे या उन में नुक़सानु थियो आहे त उते भर्तियूं थियूं, उते माण्हुनि खे रोज़गार मिलियो, उन जूं ॿियूं कई वजहूं थियनि थियूं पयूं मुख़्तलिफ़ दौरनि में, जेके ॿिया दौर आहिनि, असां त उन्हनि खे छो थो उन महिल कढी वियो वञे। पहिरियों जेको आहे जे PIA छड़ो माण्हुनि जे करे तबाह थियो आहे त असां ॾोही आहियूं, पीपुल्स पार्टी ॾोही आहे, पर जे उन में हर जाइ ते जे उन में ॿिया कारण आहिनि ऐं उन में ॿिया माण्हू उन में इन्वॉल्व आहिनि, जिन उन खे प्राइवेटाइज़ेशन करण जे चक्कर में कुझु उन खे कयो वियो, या जेके उन में सप्लाई कई वञे थी पई, या ॿियूं जेके उन में प्रॉब्लम्स आहिनि, छड़ो माण्हुनि जे करे जेको तबाह थियो आहे त असां वाक़ई ॾोही आहियूं। पर अहिड़ी ॻाल्हि न आहे, माण्हुनि खे नौकरियुनि जो तव्हां जे कंपोनेंट ॾिसंदव न तव्हां सभिनी इदारनि में, उन्हनि जो बजट छा आहे, भले केतिरा बि माण्हू रखो, ईअं न आहे त उन्हनि माण्हुनि जे करे इहे इदारा वेठा आहिनि। उन्हनि माण्हुनि जे करे असांजी मईशत ते अञा वधीक सुठो असरु मुल्क ते इहो पियो आहे त उहे घरनि जो चुल्हो भरियो, उते माण्हुनि खे रोज़गार मिलियो, सॼी फैमिली जेका आहे उन्हनि जी एजुकेशन, जिते ॾिसो जेके पघारूं जिथे बंदि आहिनि, मां जनरली ॻाल्हाईंदो न, कुझु इदारनि में ज़ाहिर आहे इहो पॉइंट थियो आहे, पर घणे भाङे त माण्हुनि खे पघारूं मिलनि थियूं न। उहे जेके माण्हू आहिनि उहे केरु आहिनि, ॿाहिरियां त कोन्हनि, पाकिस्तान जा ई माण्हू आहिनि, ऐं जेके बि माण्हू उते अचनि था उन्हनि खे नौकरी मिले थी पई। पर इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि ते तव्हांजी जेके कुझु ॻाल्हियूं आहिनि, मां उन सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां खुर्रम साहब जी बि ॻाल्हियुनि सां, त जिथे जिथे करप्शन आहे उन खे ख़तमु कयो वञे, उन्हनि खे सख़्ती, जिथे जिथे करप्शन आहे किथे किथे करप्शन न आहे नासिर साहब, इहे त थी इदारनि जी ॻाल्हि। पर अगरि जे असां मशीनरी जी ॻाल्हि कंदासीं त उते बि इहा ई सूरत हाल रिपोर्ट थिए थी त गाॾियूं आहिनि त उहे नाकारा बणियल आहिनि, उन्हनि जा इंजण, उन्हनि जा पार्ट्स खणी विकिरो कया वञनि था। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं आहिनि त उहे कंहिं मनपसंद ऑफिसरनि खे पाणी पहुचाइण में जेको आहे सो पूरियूं लॻी पयूं, उन्हनि खे तेल नथो मिले। इन्हनि ते तव्हां छा चवंदव? ॾिसो, जिथे अहिड़े क़िस्म जी शिकायत आहे उहा बिल्कुलु न हुजणु खपे, वरी घणियूं शिकायतूं बि आहिनि कि चङियूं ॻाल्हियूं बि त कयो न। पोइ दफ़े मामा खे चयमि त कुझु किथे मथां का चङी ॻाल्हि हुजे त छा इहे शिकायतूं न आहिनि? तव्हां नथा सम्झो त इहे रिपोर्ट नथी थियनि? छा इहे लुट जो माल आहे जंहिंखे जेको दिलि चवे खणी वञे? फायर ब्रिगेड जूं गाॾियूं जेके आहिनि उहे माण्हुनि खे पाणी बि पुॼाईंदियूं पयूं, आम माण्हुनि खे बि, आम माण्हुनि खे कोन थी पुॼाइनि। इहा हिकिड़ी क़िस्म जो इल्ज़ाम आहे, इहो हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे। बिजली न अचण जे करे जिते असांजियूं मशीनूं नथियूं हली सघनि, जिते पाणीअ जो प्रॉब्लम थिए थो, इहे फायर ब्रिगेड जूं गाॾियूं उते पाणी पुॼाईंदियूं, उते इहे जेके आहिनि हर जेका डिलीवरी आहे उहा उते ॾिनी वेंदी आहे। अच्छा नासिर साहब, ताज़ो मीडिया में इहो बि रिपोर्ट थियो आहे त करोड़ रुपया बैंकनि मां कढाया विया आहिनि करप्शन जे हवाले सां, मुख़्तलिफ़ इदारनि जे हवाले सां। इन ते छा सरकार अखियूं बूटे वेठी आहे? कहिड़नि इदारनि मां कढाया विया आहिनि? असांखे त सिंधड़ी मां रिपोर्ट थियो 5 करोड़ रुपया, कराची मां इहो रिपोर्ट थियो आहे केतिरा ई करोड़ रुपया, 3.5 करोड़ रुपया TMO। इहे ॻाल्हियूं 5 करोड़ रुपया हिकदमि सिंधड़ीअ मां कीअं निकिता हूंदा? इहे जस्टिफिकेशन त हुजे, छापा लॻा आहिनि, गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, ज़ाहिर आहे निकितियूं आहिनि, गिरफ़्तारियूं थियूं, तव्हां पाण ई ॿुधायो था पिया त उन्हनि ते ज़ाहिर इंक्वायरी हले थी पई, करप्शन मुख़्तलिफ़ इदारनि मां रिपोर्ट थिए थी। मां सभु पॉइंट आउट नथी करे सघां, पर हर असां त चवंदा सभु तव्हां कयो, तव्हां त मञो ई कोन था न किथे कोन तरह जो। 5 अरब रुपए की चल रही है ना डेली बेसिस पे, 5 अरब रुपए। मां तव्हां इहो नथो चवां त सभु कुझु ठीकु आहे, बिल्कुलु करप्शन आहे। मामा जी ॻाल्हि सां, खुर्रम जी ॻाल्हि सां आहियां इन में त इहे काफ़ी जाइनि ते पॉइंट आउट थियनि थियूं, इहे ग़लति ॻाल्हियूं आहिनि। इहे जेके कारियूं रिढूं आहिनि ब्यूरोक्रेसी में, जेके माण्हू वेठा आहिनि, जेके ग़लति कमु कनि था, जेके करप्शन कनि था, जेको इन्हनि इदारनि खे नुक़सानु पुॼाइनि था पिया, उहे बिल्कुलु पंहिंजी जाइ ते आहिनि। उन्हनि ते ज़ाहिर आहे उन्हनि जूं पॉइंट आउट बि थियनि था पिया, उन्हनि ते इंक्वायरियूं हलंदियूं पयूं, ऐं उहे सॼो इंशाल्लाह तव्हां ॾिसंदव त समझते हैं कि इंक्वायरियां चलती हैं, उनको सजाएं आती हैं, क्योंकि मामला दब जाते हैं, फिर वो मंजर पे नहीं आते कि उनका क्या हुआ क्या नहीं हुआ। मैं समझता हूँ कि कुछ कानून साजी की ज़रूरत है, और हम तमाम पॉलिटिकल पार्टीज़ अगर कुछ बेहतर कानून साजी करें और कुछ सज़ाएं ऐसी रखें कि कैफ़े किरदार तक ये लोग पहुँचें,
तो कुछ बेहतरी आ सकती है। गाड़ियों के बारे में आपने जैसे कहा कि गाड़ियों का सामान चोरी हो जाता है, तो चलें ये तो सामान चोरी हो गया, टायर चोरी हो गया, इंजन चोरी हो गया। आप मुझे बताएं कि आप जब आप घर भी जाएंगी तो आप देखना रास्ते के अंदर आपको कितनी गाड़ियां GS नंबर प्लेट पर नजर आएंगी जो लाखों रुपए की गाड़ियां, 50 लाख, 60 लाख, 80 लाख, सवा करोड़ की गाड़ियां जो हैं इनके डिपार्टमेंट्स के अंदर इंपोर्ट करके मंगाई जाती हैं और वो ऑफिसर्स जो हैं वो गाड़ियां चला रहे हैं। अच्छा, दूसरी बात ये है कि जो नया ऑफिसर आता है वो गाड़ी फौरन तब्दील कर लेता है और जो पहले वाले के पास है वो गाड़ी उसके पास रहती है। कितनी करोड़ों रुपए की गाड़ियां पिछली बार जब पाकिस्तान पीपल्स पार्टी की गवर्नमेंट जब हुकूमत में आई थी, इन्होंने बेशुमार गाड़ियां दी थी। आज वो आपको पता है वो गाड़ियां कहाँ हैं? कोई गाड़ी इनके पास इस वक्त नहीं होगी, वो जो पुराने लोग हैं उनके पास चल रही होंगी और यहाँ तक के पेट्रोल भी चल रहा होगा। आप चाहें तो मैं ऑन चैनल भी, ऑन एयर भी आपको लोगों के नाम तो मैं नहीं लूंगा, लेकिन नासिर भाई को मैं शो के बाद उन लोगों के नाम भी बता दूंगा जो रिटायर हो चुके हैं, जिनके पास गवर्नमेंट की गाड़ियां चल रही हैं, उनके पास ऐसी सोर्सेज हैं कि वो पेट्रोल भी डेली उन गाड़ियों के अंदर डल रहा है। मेरे करीबी दोस्त हैं जिनके घरों के अंदर ये सिलसिले चल रहे हैं, बहुत लोग हैं। तो देखें कि कुछ समझ में नहीं आता है, सभी कोई निज़ाम ठीक है ही नहीं। और ऐसा लगता है कि ये पाकिस्तान पीपल्स पार्टी, ऐसा लगता है कि अकेले निज़ाम तो ये ठीक कर भी नहीं पाएगी। तो तमाम पॉलिटिकल पार्टीज़ को साथ लें, अगर इनकी कोई विल है, इन्होंने कोई एक विजन रखा हुआ है सिंध के लिए, कोई इनकी सोच है, कोई इनकी ख्वाहिश है कि हमने सूबे के अंदर जो है ना चीज़ों को बेहतर करना है, शहर के अंदर चीज़ें बेहतर करनी हैं, एक कोई विल रखती है इनकी लीडरशिप के हमने जो है एक मतलब कोई एक ऐसा सूबा इसको बनाना है। अब आप देखें कि बहुत सी न्यूज़ आती हैं कि पंजाब में ये हो रहा है, KPK में ये हो रहा है। अब तो माशाल्लाह बलूचिस्तान के अंदर भी बहुत सी चीज़ें चल रही हैं, लेकिन हमें सिंध के अंदर कोई डेवलपमेंट चीज़ें नज़र आती नहीं हैं, कुछ भी नज़र नहीं आता है। तो कोई चीज़ नज़र तो आए। देखें दुनिया के अंदर तमाम मुल्क जब तरक्की करते हैं, जब उनके लीडर्स के अंदर कोई एक विल होती है, कोई एक विजन होता है, वो चल रहे होते हैं, फिर उनकी जनरेशन जो है उनको फॉलो कर रही होती हैं कि जो पुराने प्राइम मिनिस्टर, जो पहले प्राइम मिनिस्टर थे, ये जो पहले CM थे, उनका एक विजन था, उन्होंने जो है काम किया, बहुत बेहतरियाँ लेकर आई, एक स्पेसिफिक जगह को उन्होंने टारगेट कर लिया। मुझे ऐसी कोई चीज़ नज़र नहीं आती है। वेरी सॉरी टू से, हो सकता है कि इनकी नज़र में काम बहुत हो रहा हो, लेकिन अवाम को नासिर साहब कुछ भी नहीं मिल रहा है। अवाम को आप देखें पानी की कितनी परेशानियां हैं। आप यकीन करें कि इतना बुरा हाल है कि पीने तक को पानी जो है लोग बोरिंग करके निकाल रहे हैं और बोरिंग करके पीने का पानी पी रहे हैं। बिजली के मसाइल अपनी जगह पे हैं और महंगाई के मसाइल लोगों के अपनी जगह पे हैं, लेकिन कम से कम जो आपके नारे थे रोटी कपड़ा मकान के, क्या आप समझते हैं कि उसमें से कोई भी चीज़ लोगों को आप दे पा रहे हैं? महंगाई पे हम समझते हैं आपका कंट्रोल नहीं है। मुल्क के अंदर ऐसे हालात बहुत ज़्यादा हैं कि हमें इंटरेस्ट के ऊपर पैसा लेना पड़ रहा है और जो पुराना पैसा उसको उतारने के लिए इंटरेस्ट पे और लेना पड़ रहा है। लेकिन जो लोगों को एक बेसिक फैसिलिटीज़ की ज़रूरत है, जो बेसिक नेसेसिटीज़ हैं लोगों का, वो तो फराहम करें। अगर आप एक छोटा से काम नहीं कर सकेंगे तो बड़े काम आप कैसे करेंगे? मैं आपको तारीफ़ नहीं करूँगा, लेकिन आप इंटरनेट पे चले जाएं या आप चलें, आप सिंध गवर्नमेंट से बिलोंग करते हैं, हम जाके KPK के अंदर देखें कि हमने हेल्थ रिफॉर्म्स कितने लेकर आए हैं, एजुकेशन रिफॉर्म्स कितने लेकर आए। मैं आज आपको आज का वाकया बताऊं। देखिए, मैं से आप डेली की रिपोर्ट्स लें, मैं दिन में 2 से 3 जगह डिफरेंट जगहों पे जाता हूं अपनी कॉन्स्टिट्यूंसी में। एवरी डे मैं खुली कचेरियां लगाता हूं। आज मैं, अब नासिर साहब इस मसले को हल कर सकते हैं तो मैं इनको सलाम करूंगा और वैसे भी करता हूं, बड़े भाई हैं मेरे ये। आज मैं गया हूँ अपने एरिया में बंस रोड के अंदर स्वराज हॉस्पिटल के अंदर, वहां पे मैंने हॉस्पिटल में विजिट किया है और उस हॉस्पिटल को 4 करोड़ रुपए सालाना दवाइयों की मद में दिया जा रहा था, जो कि 3 साल से उनको नहीं दिया गया है। वहां के हॉस्पिटल के जो सीनियर स्टाफ है वो बताते हैं कि हमारा पैसा CM साहब ने फिक्स रखा हुआ है KMC के अंदर, वो पैसा हमें नहीं मिल रहा है। 3 साल से हम लोगों को दवाइयाँ नहीं दे पा रहे हैं। अब मुझे बताएं कि क्या आप लोगों को हेल्थ फैसिलिटीज़ भी नहीं दे पाएंगे? फिर आप क्या करेंगे? लोग तो खुश नहीं हैं आपसे, लोग परेशान हैं। लोग आपको टीवी में देखें, रोडों पे आपको निकलते हुए नजर आएंगे। तो लोगों को अगर ये चीज़ें सहूलियत नहीं मिलेंगी, एक हॉस्पिटल जो गवर्नमेंट हॉस्पिटल है उसको अगर आपने एक पैसा फिक्स किया हुआ है वो नहीं मिल रहा है, मुझे यकीन है कि वो पैसा कोई हमारे हेल्थ मिनिस्टर के जेब में नहीं जा रहा है। मैं यकीन से आंखें बंद करके कह सकता हूँ। लेकिन जिस शख्स के पास वो पैसा जा रहा है उसको तो फॉलो करें खुदारा। आपके नाम के ऊपर आपकी पार्टी को जो लोग बदनाम कर रहे हैं, जो डिपार्टमेंट्स बदनाम कर रहे हैं, उधर तो आप आंखें खोलें। आप रात में भी सो रहे हैं, आप दिन में भी सो रहे हैं, आप दफ्तर में काम करते हुए भी सो रहे हैं।
आप कब जागेंगे? जब आपकी आंखें खुलेंगी तो ये पानी जो है ये आपके सर के ऊपर से गुजर चुका होगा, फिर बहुत देर हो जाएगी। नासिर साहब, बल्दियाती इदारनि में पोस्टिंग ट्रांसफर लाइ बि मशहूरु आहे, त उते सभिनी जा हिसापति मुक़ररु थियल आहिनि, जूनियरनि खे बि पोस्टिंगूं ॾिनियूं थी वञनि, पर सीनियर अञा बि इंतज़ार में हूंदा आहिनि। इन ते तव्हां छा चवंदव? ॾिसो, पहिरियों थोड़ा मां साईं जेके ॿ चारि ॻाल्हियूं पॉइंट आउट कयूं। हिकु त घणा इल्ज़ाम आहिनि, हिननि में का सदाकत कान्हे। ॿी ॻाल्हि इहा जेको सोबराज वारो कयूं त इहो मां नथो सम्झां। हाणे साईं कंहिं ऑफिसर चई छॾियो आहे त 4 करोड़ छा में डिपा हूंदा जेके हुननि फिक्स कराए छॾिया आहिनि, दवाउनि में नथा ॾियनि, इन में का भी हकीकत न होंगी, पर उन्हें जे बावजूद साईं पॉइंट आउट किया। इल्जाम मैंने साईं आपसे नहीं लगाया ना। नहीं, मैं आपको बता रहा हूँ कि आपको किसी ने पॉइंट आउट कहा है, किया है। मैंने आप पे नहीं लगाया, मैं तो आपको बता रहा हूँ कि आप इस चीज को ठीक कर सकते हैं ना। ऑनर भी नहीं हूँ कि मुझ पे इल्जाम लगेगा, लेकिन मां इहो थो चवां जेके साईं खे कंहिं पॉइंट आउट कयो आहे त हिकिड़ी त उहा ग़लति ॻाल्हि आहे, थी नथो सघे, पर पॉइंट आउट थियो आहे, साईं रेज़ कयो आहे इहो पॉइंट, त इन खे वेरीफाई कराए था वठूं ऐं वाक़ई जे ईअं आहे त इहो ग़लति आहे, पर ईअं मूंखे पक आहे, मूंखे यकीन आहे त ईअं ॻाल्हि इहा न हूंदी। साईं ॿियूं घणियूं ॻाल्हियूं कयूं जेके आहिनि, ऐं वरी पाण ई ॻाल्हि करे विया KPK जी, त मां उहो ई चवंदुमि त ॾिसो, ॻाल्हियूं करणु ॾाढो सवलियूं हूंदियूं, सुठियूं सुठियूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं, ऐं उहो साईं करे थो पियो, असांजो भाउ आहे, साईं लाइ वॾी इज़त आहे, पर छा KPK में छा थी पियो आहे? उते तव्हांजे साम्हूं ई आहे, मीडिया तव्हांजी बि उते बि आहे, त उते छा बिल्कुलु हर शइ सही पई हले? उते माण्हुनि खे ज़बरदस्त रोज़गार मिलियो, साल त थी वियो आहे न, हाणे 2 महीना त कोन थिया आहिनि, हिननि खे बि साल थी वियो आहे, ऐं उते छा हेल्थ फैसिलिटी तमामु माण्हुनि खे मुहैया थी वई आहे, एजुकेशन में बिल्कुलु वॾो इनकलाब अची वियो आहे, या जेका ॿी सिविक फैसिलिटी आहे उहा सभिनि खे, उते माण्हू बोरिंग सां पाणी नथा पीअनि। मां इहो मुआवज़ो नथो चाहियां, मां इहो नथो चाहियां त मां इहो, हो बि असांजो इलाइक़ो आहे, पर जेका सुठी ॻाल्हि KPK हे हिननि मिसाल ॾिनो, मां इन ते इहा ॻाल्हि कढी, त मां मिसाल न ॾियां, पर असां चाहियूं था त उते सुठी डिलीवरी थिए, पर हिते काफ़ी बहितरी आहे। हे जेको तव्हां रुख पेश कयो था पिया, 2 ॼणा वेही, इहो ईअं न आहे। बहितरी मां तव्हांखे ॿुधायां, हाणे तव्हां ॾिसो, हैदराबाद सखर सिंध जो 3 नंबर वारो शहर आहे, नासिर साहब ॾिसो, काफ़ी बहितरी आई आहे। सामने है बिलावल हाउस की छत से खड़े होके आप उस जगह को देख सकते हैं, जो चीज आंखों के सामने आपने कह दिया, जब आप, मैं कह दूं फिर आप कह दीजिएगा। मैं तो कई ऐसी चीजें थी जब आप बोल रहे थे कि मैं बीच में इंटरप्ट करना चाहिए था, लेकिन मां न कयो। इन्हें करे हर कंहिंजो पंहिंजो पहिरियों ॻाल्हाए वठिजे, पोइ भले साईं खे टाइम ॾिजो, साईं हुन ते ॻाल्हाए। त ॻाल्हि इहा आहे त ईअं न आहे, जेको पोर्ट्रेट तव्हां 2 कयो था पिया, ऐं वरी तव्हां जंहिंमहिल चई था वठो, पोइ उन खे हैदराबाद में सफ़ाई सुथराई जो इंतजाम तव्हां ॾिसो, तव्हां सखर जी मूंखे ॿुधायो, तव्हां लाड़काणो ॿुधायो, मीरपुर ख़ास ॿुधायो, असां वटि जेके वसाइल आहिनि उन जे तहत कमु कयूं पिया। आबादी जो बि जेको वधीक रुझान आहे वधण जो, शहरनि जे मथां जेको बर्डन आहे, उहो बि पंहिंजी जाइ ते अचे थो पियो। मां पहिरियों ई चयुमि त जॾहिं इलेक्शन थी वेंदा, बल्दियाती इलेक्शन थी वेंदा, त उन्हनि में असां हाणे बिल्कुलु चाहियोसीं त इलेक्शन थी वञे, पहिरियों न थिया, उहा ग़लति ॻाल्हि हुई, थियणु खपनि। पर हाणे तव्हां पाण ॾिसो त वरी हाणे नवंबर ताईं इहो टाइम ॾिनो वियो आहे, ऐं असां कोशिशि कयूं था त इन टाइम में थी वञे। ऐं मूंखे जेको ॿुधायो वियो आहे, अदे बि ॿुधायो त KPK में ॾाढो सुठो सिस्टम आंदो थो वञे, जे उहो आयो ऐं उते माण्हुनि उनखे पसंदि कयो ऐं कामयाबु थियो, त उनखे असां बि हिते अडॉप्ट कंदासीं। सुठी ॻाल्हि जेका बि हुजे, जेका अवाम जे भले जी, माण्हुनि जे भले जी लाइ हुजे, उहा ज़रूरु थियणु खपे। पर इहो जेको तव्हां हिकिड़ो ई तस्वीर पेश कयो था पिया, त सभु अहिड़ो सिलसिलो बि न आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी घणनि जाइनि ते हर शइ हले थी पई सुठी। मां इन करे पॉइंट आउट कयो, तव्हां मूंखे पंहिंजी कैमरा टीम ॾिजो, बिल्कुलु टाइम रखो, मां तव्हांखे सभु उहे जायूं विज़िट करायां, जिते सफ़ाई बि आहे ऐं जिते डिलीवरी बि सुठी थी थिए पई, जिते करप्शन बि न आहे, तव्हांखे उहे सभई इहो हिते मीडिया माण्हू सभु ॾिसनि था पिया, उन्हनि जे साम्हूं इहा ॻाल्हि कयां थो। सभिनी हाणे इहो टाइम ॾींदी, पंहिंजो कैमरामैन ॾींदी, टीम ॾींदी, मां उहे जायूं विज़िट कराईंदुमि, ऐं जेको बि प्रोग्राम भले महीने जो टाइम रखो, महीने खां पोइ अॼोके ॾींहं ते सभिनी जे प्रोग्राम में तव्हांखे मां इहा वीडियो ॾींदुमि, पर हाणे हला करे हलाए। सबसे पहले जो है इनके चेयरमैन के घर के सामने,
फिर जी, दूसरा बिल्कुल, पूरा बिल्कुल, शुगर वहाँ बाद में पे देखेंगे काफी- चेयरमैन के घर के सामने जो राउंड अबाउट है, जी, सबसे बिल्कुल, पहले वहाँ बिल्कुल। पे जहाँ पे पूरे जो है साउथ के कचरे को फेंक के और आग लगाई जाती है, सबसे पहले उनके दरवाजे के सामने और फिर गरीब के घर के पास जाएंगे। वॾी उसमें भी महिरबानी कुछ अवां जरूर ॿिन्ही साजिश महिमाननि जी, होगी, तव्हां अगर कोई प्रोग्राम ऐसा में होगा तो नाज़रीन, कई अॼु अफसर जी ॻाल्हि कहीं प्रोग्राम और जो ने वक़्तु रखे ख़त्म हुए थो थिए। होंगे। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त, अलावा वो कई संख्या पे